जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर के अंदर चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा चुनावी प्रक्रिया शुरू थी चुकी है, जंहिंजे अंदर एक न अभी तो कई प्रत्याशी बढ़ी चढ़ी कर हिस्सो भी वठन ऐं बाक़ायदा जेके पंचायतुनि का मेल जोल ऐं सभिनि का वोट जी अपील भी कन। पर सवाल वॾो इहो थो थिए कि चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जो 3 सालनि जो हिसाब आख़िर केरु ॾींदो? 2021, 2022, 2023। वॾो सवाल इहो आहे कि 2021, 2022 ऐं 2023 जो आख़िर केरु ॾींदो हिसाब? केरु लेखो जोखो समक्ष रखंदो सभिनी मुखियुनि जे अॻियां? असां सिंधी समाचार राजस्थान जे समक्ष कई ॼणनि फ़ोन कया आहिनि, व्हाट्सएप कया आहिनि, मैसेज कया आहिनि कि हर बार चुनाव थींदा आहिनि, अध्यक्ष चूंडिजी करे ईंदा आहिनि, पर लेखो जोखो केरु समक्ष कान पियो रखे। इहो खेल लॻभॻि 2-3 सालनि खां हले पियो। त आख़िरकार भामाशाह भी धीरे धीरे करे समाज का पुठियां विया हटनि दान ॾियण लाइ करे, ऐं उते ई ॿी तरफ़ समाज जो रुझान भी मेले तरफ़ घटि पियो नज़र अचे। इन जो एकमात्र कारण इहो आहे कि केर भी समाज के चंदो तो ॾे त उनजो लेखो जोखो अध्यक्ष मध्यक्ष जे साम्हूं नथा रखनि। त कई मुखियुनि कई अध्यक्षनि जा असां वटि फ़ोन आया आहिनि, उन्हनि हिकिड़ी ही ॻाल्हि कई आहे कि वरी हिन दफ़ा चुनाव थियनि पिया, पर आख़िर लेखो जोखो समक्ष कॾहिं रखंदा ऐं केरु रखंदो असांजे साम्हूं? छोकी लेखो जोखो दोस्तो न त 2021 जो समक्ष आयो आहे, न 22 जो, न 23 जो, ऐं 20 जो भी जेको लेखो जोखो समक्ष रखियो वियो आहे उहो भी पूरो गोलमाल हो। छोकी 20 में कोरोना काल अची वियो, कहिड़ी प्रकार जो को मेलो कान लॻी सघियो, न को जुलूस निकितो। त चइजे त क़ाइदे सां 4 साल जो हिसाब किताब बिल्कुलु गोलमाल आहे। त आख़िर केरु कंदो हिन जो स्पष्टीकरण? केरु अहिड़ो अध्यक्ष साम्हूं ईंदो जेको इहे सभई ॻाल्हियूं समाज जे समक्ष रखंदो कि आख़िर इहो लेखो जोखो आहे चेटीचंड सिंधी मेला समिति माइनस में भी हले या प्लस में? बहरहाल दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जेका प्रेज़ेंट जा अध्यक्ष आहिनि, जेका हींअर 2023 जा छवलदास जी नवलानी जेका अध्यक्ष आहिनि, उन्हनि हिकिड़ो साउंतूनो जेको चीज़ के हिकिड़ो असांखे दिलासो ॾिनो आहे सिंधी समाचार राजस्थान के कि असांजो लेखो जोखो तव्हां सभिनी जे समक्ष नवंबर में रखंदासीं। पर सवाल वापसि उहो ई घुमी करे अचे थो कि अगरि हू 2023 जो लेखो जोखो समक्ष था रखनि त 2022 जो 2021 जो आख़िर लेखो जोखो केॾा वेंदो? पुठियां जो लेखो जोखो केॾा वेंदो? दोस्तों, आख़िरकार सिंधियुनि मुखियुनि जो, सिंधी पंचायतुनि जो ऐं सिंधी संस्थाउनि जो हिकिड़ो ई चवणु आहे कि ही चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा अध्यक्ष जेका हींअर चुनाव ते अचनि पिया या पुराणा जेका कुझु मुट्ठी भर कुझु जेका चुनाव लड़िया जीतिया ऐं उन्हनि बाक़ाइदा जुलूस वग़ैरह भी लॻाया, पर लेखो जोखे जे नाले ते जीरो रखियो अथनि। त छा ही सेवा करण था अचनि या मेवा खाइण था अचनि? इहा हिकिड़ो ॾाढो वॾो सुलगतो उहो सवाल आहे सभिनि खां कि ऐं जीअं कि छबलदास जी चुनाव जी ॻाल्हि करे चुका आहिनि, फॉर्म वितरित करे चुका आहिनि, पर इहे भी शिकायत सिंधी समाज जी रही आहे कि उहो फारम कई पंचायतुनि में कान पहुची सघियो आहे, कई संस्थाउनि में कान पहुची चुको आहे। गुप्त रूप सां हिकिड़ो जेके चइजे कि हिकिड़ो मैसेज हलियो आहे जंहिंजे आधार ते उहो फारम भरण जी प्रक्रिया हली आहे। त इन दफ़ा भी लॻे थो कि चुनावी प्रक्रिया अंदरि कई गोलमाल थियण वारा आहिनि, कई जा नाला कटिजण वारा आहिनि ऐं कई माण्हुनि जा नाला जुड़जण वारा आहिनि। छो कि चुनावी प्रक्रिया जो हिकिड़ो सिस्टम थींदो आहे, फारम भरण जो हिकिड़ो सिस्टम थींदो आहे कि फारम हमेशह ऑफिस जे अंदरां प्राप्त थींदो आहे, ऑफिस जे अंदर ई जमा थींदो आहे। पर हिन दफ़ा छबलदास जी जेका प्रेज़ेंट या अध्यक्ष आहिनि, उन्हनि इहो कान कयो आहे। अॼु अंदरि कंहिं दुकान जे मथां हिननि फारम रखाया आहिनि ऐं उते फारम जमा करण जी प्रक्रिया। त इहा समझ खां ॿाहिरि जी ॻाल्हियूं पिया अचनि। सवाल ॾाढा आहिनि जेका असां डायरेक्ट दादा छवलदास जेका प्रेज़ेंट जा अध्यक्ष आहिनि चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा, उन्हनि खां असां काफ़ी सवाल कुझु कंदासीं ऐं तव्हांजे समक्ष रखंदासीं। जय श्री झूलेलाल।